अल्लाह के रसूल के दुश्मन ते भी लानत विझा थो, आले रसूल के दुश्मन ते भी लानत विझा थो, असहाबे रसूल के दुश्मन ते भी लानत विझा थो, औलिया कामिलीन के दुश्मन ते भी लानत विझा थो। मूं पीर ताज हुसैन शाह के मुझे अकीदे जी सनद ॾियण जी कंहिंखे ज़रूरत कोन्हे। ऐं पीर गुल मोहम्मद शाह जो पुटु आहियां, हुंदल शाह जो पोटो आहियां। मुंहिंजे वॾनि बड़े सगीर में दीन जी ख़िदमत कई आहे। असीं कंहिंखां निकर छुपियल न आहियूं, असांजो अक़ीदो ज़ाहिर आहे। असीं अहले सुन्नत वल जमात जा आहियूं। मथां कंहिंजे को ज़हन में फितूर हुजे, पर साड़ो न सुनी कोन आहियूं। साड़ो न सुनी सम्झो था। ॿुधायां हिकिड़ी ॻाल्हि त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि असहाबनि जी जमात आई त या रसूल अल्लाह, मक्को ऐं मदीनो मौलवियुनि सां भरिजी वियो आहे।